रमज़ान मुबारक जो पूरो महीनो रहमतन ऐं बरकतन भरियो आहे, पर हिन में हिकु राति यानी लैलतुल क़दर खे जुदा फज़ीलत मिलियल आहे। हिन मुबारक राति में ई अल्लाह पाक क़ुरान पाक खे लोहे महफ़ूज़ खां आसमाने दुनिया ते नाज़िल फ़रमायो। हिन राति इबादत करण वारे खे 1000 महीना यानी 83 साल 4 महीननि खां बि वधीक इबादत जो सवाब अता कयो वेंदो आहे। इन खां पहिरीं कंहिंखे बि इहा राति अता नाहे थी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शबे क़दर जे बारे फ़रमायो, तव्हां वटि ही महीनो आयो आहे जंहिंमें हिकु राति अहिड़ी बि आहे जेके 1000 महीननि खां बहितर आहे। जेको शख़्स हिन राति खां महरूम रहिजी वियो, गोया उहो तमाम जे तमाम भलाइयुनि खां महरूम रहिजी वियो। ऐं हिन जी भलाईअ खां महरूम उहो ई रहंदो आहे जेको शख़्स हक़ीक़त में महरूम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद आहे, जेको शख़्स शबे क़दर में ईमान ऐं इख़लास सां गॾु इबादत करे त उन जा पोया गुनाह बख़्शिया वेंदा। पाण सॻोड़न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हिन राति अल्लाह पाक उम्मते मुहम्मदिया ते ख़ुसूसी नज़र करम फरमाईंदो आहे ऐं 4 क़िस्म जे माण्हुनि खां अलावा सभिनी खे माफ़ फरमाईंदो आहे। सहाबा सॻोरन अर्ज़ कियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम 4 क़िस्म जा माण्हू केरु आहिनि? नबी पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमायो, नंबर 1 शराब जो आदी, 2 वालिदैन जो नाफ़रमान, 3 रिश्तेदारनि सां ताल्लुक़ तोड़न वारो, ने 4 पाण में अदावत ऐं ताल्लुक़ तोड़न वारा। प्यारा इस्लामी भाइरो, नियत करो इंशाअल्लाह असां इन तमाम गुनाहनि से इंशाअल्लाह बचंदासीं। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।